झुडोलग मॉडल विलेज टंडो कोलाथी में नए साल के मौके ते मॉडल गोठ टंडो कोलाथी में मुनक़िद कयल 43 गोठ सुधार सेमिनार और औरत कॉन्फ्रेंस के खिताब कंदे कमिश्नर मीर प्रकाश तेसर अकीली चयो त अॼु जे दौर जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ नौजवाननि खे डिजिटल मार्केटिंग में वक़्तु ज़ाया न करणु घुर्जे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो फ़ाइदो वठी नौजवान मुख़्तलिफ़ सलाहियतुनि ऐं सलाहियतुनि खे सेखारे मुल्क जी तरक्की में पंहिंजो किरदार अदा करे सघनि था। जेकॾहिं इस्तेमाल न कयो वियो त असां दुनिया सां गॾु हली न सघंदासीं। हुन चयो त तरक्की जे सफ़र में औरतूं बि मर्दनि सां गॾु पंहिंजूं ख़िदमतूं पेश करे रहियूं आहिनि। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे रीजनल हेड अली शिवानी, डिस्ट्रिक्ट हेड राशिद शाह, साथ स्किल डेवलपमेंट जे सदर ज़ुबैर अहमद कोलाची ऐं नौजवान समाजी तंज़ीम जे सदर डॉक्टर इरफान अली कोलाची जो चवणु हो त मौसमी तब्दीलियूं ऐं उन जी तबाही जो सबब बणजंदड़ मौसमी तब्दीलियुनि जे करे हर साल ईंदड़ तबाहियुनि खे रोकियो वञे। ॻोठाणे औरत तंज़ीम जी सदर आयशा कोलाची मोहम्मद हसन लिगारी ऐं ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त स्कूल जी शागिर्दनि औरतुनि जे किरदार, इन्हनि जी भलाई, तालीमी ऐं समाजी तरक्की, नाख़्वानदगी जे ख़ात्मे ऐं जदीद टेक्नोलॉजी ताईं रसाई जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। तकरीब में डॉक्टर ज़ैबुल निसा, प्रोफेसर महरुल निसा, डॉक्टर अब्दुल करीम तोलाची ऐं एडवोकेट जावेद जब्बार, डीएसपी झुडो, एसएचओ झुडो, मलिक मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि महिमाननि शिरकत कई। असांजे बैनर पुठियां ॾिसंदो स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन। असां स्किल अंग्रेज़ी जो अखर आहे पर इन जो मतिलबु आहे उहे महारतूं, सलाहियतूं, उहे ख़ूबियूं ऐं उहे शयूं असां सिखूं, हुनर सिखूं ऐं उहे असां जेके टेक्नोलॉजी जा जेके ख़ासि जेके मालूमात आहे ऐं उनखे ऑपरेट करण जा जेके हुनर आहिनि, जंहिंमें डिजिटल टेक्नोलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, साध जेका आहे उहा जुडे में हिकिड़ो वॾो स्किल डेवलपमेंट सेंटर बि क़ाइमु करणु चाहे थी। ऐं ही फार्मल एजुकेशन, नॉन फार्मल एजुकेशन, स्किल डेवलपमेंट, फार्मर्स ऐं ॿिया जेके रूरल एरिया जा इलाइक़ा आहिनि ऐं हिते बि उन जो सब सेंटर थींदो। तव्हां ही बैनर में ॾिसी सघो था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची